नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ठुल मां ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जीअं ठुल में बि आशिक़ाने रसूलनि जा हज़ारनि जी तादाद में जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बाबरकत ॾींहुं जे हवाले सां सैयद इमाम अली शाह जीलानी जी दरगाह मां मरकज़ी जलूस सैयद असगर अली शाह जीलानी सैयद सिकंदर अली शाह जीलानी जी अॻुवाणी में निकितो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि रहबर चौक, जुंगल मोड़, रियाज़ चौक खां थींदे सॼे शहर में गश्त कयो वियो। रैली में हज़ारे आशिक़ाने रसूल शरीक थिया, जेके नातनि ऐं नारनि ते झूमींदा रहिया। जलूस जे मुख़्तलिफ़ रूटनि ते शहरनि पारां गुलनि जी वर्खा सां विख विख ते आजियाणो ॾिनो वियो। जलूस मुख़्तलिफ़ रूटनि खां थींदे सैयद इमाम शाह जीलानी जी दरगाह ते इख्तिताम पज़ीर थियो, जिते सैयद इमाम अली शाह जीलानी उम्मे मुसलमान लाइ दुआ घुरी वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।